नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इस्लामाबाद में CSS जी ख़सूसी इम्तिहान लाइ तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। गुज़िरियल 4 सालनि दौरान ग्रेड 17 जूं 188 आसामियूं रहिजी वयूं आहिनि। हिननि जा इम्तिहान फ़रवरी में थींदा। CSS जो इम्तिहान ॾियण लाइ उम्मीदवारनि खां 3 नवंबर ताईं दरख़्वास्तूं वसूल कयूं वेंदियूं। CSS जा इम्तिहान 18 फ़रवरी 2021 में थींदा। 30 वरिय जा उम्मीदवार CSS जा इम्तिहान ॾियण लाइ अहल हूंदा। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इस्लामाबाद में CSS जी ख़सूसी इम्तिहान लाइ तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। गुज़िरियल 4 सालनि दौरान ग्रेड 17 जूं 188 आसामियूं रहिजी वयूं आहिनि। हिननि जा इम्तिहान फ़रवरी में थींदा। CSS जो इम्तिहान ॾियण लाइ उम्मीदवारनि खां 3 नवंबर ताईं दरख़्वास्तूं वसूल कयूं वेंदियूं। CSS जा इम्तिहान 18 फ़रवरी 2021 में थींदा। 30 वरिय जा उम्मीदवार CSS जा इम्तिहान ॾियण लाइ अहल हूंदा।